वेलकम साले पर एनसाइक्लोपीडिया। हाणे पाण प्रॉब्लम कंदासीं 6 ॾह 7 जंहिंमें छा थो चए त शिकिल 6 ॾह 5 में ॾेखारियल जेकी शिकिल साम्हूं में ॾेखारियल केबल, ही जेकी केबल आहे, ही केबल में छिक जो ज़ोर मालूम कयो, मतिलबु पाण खे टेंशन मालूम करणी आहे। ऐं पट्टी में भित जे ज़रिए लॻायल ज़ोर जा जुज़ा पिणु मालूम कयो। जेकी मतिलबु भित आहे हू पट्टी ते घणो ज़ोर हणे थी, हुन जा जुज़ा पाण खे मालूम करना आहिनि। जॾहिं त पट्टीअ जो वज़न 300 न्यूटन आहे। ठीकु आहे, पाण प्रॉब्लम कीअं हूंदा हाणे। ही साॻी शिकिल ई पाण ठाती आहे, साॻी शिकिल ई। हुन खां पोइ ही हुनजो पाण फोर्स डायग्राम ठातो आहे, मतिलबु ही कंपोनेंट भी पाण हिन में शो करे छॾिया आहिनि। मालूम पाण खे छा छा करिणो आहे। टेंशन, ही जेकी केबल आहे हिन में टेंशन केतिरी आहे, ऐं ही जेका मतिलबु भित पट्टी ते केतिरो ज़ोर हणे थी, उन जा कंपोनेंट आहिनि। ठीकु आहे, हॉरिजॉन्टल कंपोनेंट भी ऐं वर्टिकल कंपोनेंट भी, मतिलबु उमूदी भी ऐं उफ़क़ी भी। हॉरिजॉन्टल मतिलबु उफ़क़ी ऐं वर्टिकल मतिलबु उमूदी जुज़ा फोर्स जा, जेका फोर्स भित पट्टी ते फोर्स हणे थी, हुन जा कंपोनेंट लहणा। ठीकु आहे, हाणे हिते पाण सभिनी खां पहिरियों छा कयो आहे त ही जेको 300 आहे हिन खे W2 करे छॾियो आहे। ठीकु आहे, 300 न्यूटन। बाक़ी टेंशन जा 2 कंपोनेंट आहिनि, हिकु वर्टिकल कंपोनेंट जेको Ty आहे ऐं ॿियो हॉरिजॉन्टल कंपोनेंट जेको Tx आहे। एंगल घणी आहे, एंगल आहे 3 जी, मतिलबु कुंड आहे 30 डिग्री जी। ऐं पट्टी जो वेट भी पाण खे मिलियल आहे। पट्टी जो वेट आहे 300 न्यूटन, जेकी पट्टी आहे उनजो वेट आहे 300 न्यूटन। ठीकु आहे, 300 न्यूटन। ऐं हिते अधु में पाण छो लिखियो आहे, छो जो हिन जेकी पट्टी आहे उनजी ड्रैग घणी आहे 6 मीटर, 5 मीटर ही ऐं 1 मीटर ही, टोटल घणी थी वई 6 मीटर। 6 मीटर त पट्टी यक्स आहे, मतिलबु सनी थुली काॾा न आहे, हिकु ई जहिड़ी पट्टी आहे, त उनजो सेंटर ऑफ ग्रेविटी मतिलबु वज़न जेको आहे हू अधु में कमु कंदो, सेंटर ऑफ ग्रेविटी उनजो अधु में हूंदो। टोटल आहे 6 मीटर, त उनजो वेट किथे कमु कंदो, 3 मीटरनि ते सॼो वेट उनजो कमु कंदो। हिन करे पाण इन 3 मीटरनि जे मुफ़ासिले ते ही 300 न्यूटन लिखियो आहे, जेको पट्टी जो वेट आहे। ठीकु आहे, ऐं ही जेको टेंशन एंगल कुंड ठाहे थी 3 न्यूटन जी, त ही उनजा कंपोनेंट आहिनि Ty। ठीकु आहे, मतिलबु वर्टिकल कंपोनेंट, ऐं Tx मतिलबु हॉरिजॉन्टल कंपोनेंट। हाणे पाण खे ही मालूम करना आहिनि, जेकी भित आहे हू पट्टी ते हॉरिजॉन्टली जेकी फोर्स हणे थी हू केतिरी आहे, ऐं वर्टिकली जेकी फोर्स हणे थी वर्टिकल कंपोनेंट हू केतिरी आहे। ठीकु आहे, ही पाण खे 2 शयूं मालूम करणियूं आहिनि, ऐं टेंशन टोटल केतिरी आहे ही भी पाण खे मालूम करिणो। ठीकु आहे, ही पाण हिते वज़ाहत करे लिखी छॾियो आहे त हॉरिजॉन्टल कंपोनेंट खे पाण उफ़क़ी कंपोनेंट चवंदा आहियूं, ऐं उमूदी कंपोनेंट जेको आहे उनखे पाण वर्टिकल कंपोनेंट ऑफ फोर्स चवंदा आहियूं, ऐं T जेको आहे उहो टेंशन आहे जेकी डोरी में या केबल में छिक आहे। Tx, हाणे पाण खे ख़बर आहे कि फार्मूले जो Tx छाजे बराबरि हूंदी आहे, T cos थीटा जी। हिते पाण खे एंगल कुंड घणी जी गिवन आहे, थीटा आहे हू पाण वटि 30, त cos 30 छाजे बराबरि हूंदो आहे 0.866 जी। हुनखे पाण ज़रब करे छॾियो आहे T सां, त ही जवाबु थियो पाण Tx बराबरि थियो 0.866 T जे। ऐं Ty छाजे बराबरि हूंदो आहे T sin थीटा जी। थीटा घणी आहे पाण वटि कुंड 30 आहे, साइन 30 छाजे बराबरि हूंदो आहे 0.5 जी। ही पाण खे शयूं यादि रखणियूं आहिनि, मतिलबु ही वैल्यू जेकियूं आहिनि ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स जूं। 0.5 खे मल्टीप्लाई कयो आहे T सां, त पाण वटि Ty बराबरि थींदो 0.5 T जे। ठीकु आहे, ही पाण खे अॻे कमु ईंदियूं, हिन करे पाण डायरेक्ट ई मथे करे छॾियूं आहिनि। हाणे तवाज़ुन जो पहिरियों शर्त। ठीकु आहे, तवाज़ुन जो पाण पहिरियों शर्त आयूं आहे, हू चाहे त समेशन ऑफ फोर्स बराबरि हूंदो आहे 0 जे। हाणे जेको उहा फोर्स जेकी एक्स कंपोनेंट ते
ही जेका कंपोनेंट आहिनि हीअ हिन साइड प्लस हूंदो आहे, एक्स इन साइड माइनस हूंदो आहे, ऐं ही जेको मथे जेको वाए हूंदो आहे हू प्लस हूंदो आहे, हेठि जेको वाए आहे हू माइनस हूंदो आहे, जेके पाण डैश चवंदा आहियूं। मतिलबु कहिड़ियूं फोर्सूं जेकियूं हिननि ते कमु कंदियूं हुजे, एक्स जेको आहे हुन ते कमु कंदियूं हुजनि, ठीकु आहे। त हू ही फोर्सिस आहिनि जंहिंखे पाण हॉरिजॉन्टल फोर्सिस चवंदा आहियूं। त कहिड़ियूं कहिड़ियूं फोर्स कमु कनि थियूं हिते मुंहिंजो समेशन जंहिंजो 0 ते। हाणे हिकु त ही फोर्स, हिकु ही फोर्स, हाणे ॾिसो हिन साइड लॻे थी, हितां हिन साइड लॻे थी, हिन साइड अचे थी, त ही प्लस में हूंदी। बाक़ी टी जेकी आहे टी कास थीटा मतिलबु टी एक्स, ही ॾिसो टी एक्स हितां खां हिन साइड खां हेॾे थी वञे, मतिलबु हिन साइड खां हेॾे थी वञे, त हू पाण माइनस में खणंदासीं, हिन करे पाण माइनस खई आहे, छो जो ही पॉजिटिव आहे, ही पॉजिटिव आहे ऐं ही माइनस आहे, ही पॉजिटिव आहे, ही माइनस। जेकी शइ हेॾे ईंदी हूंदी उहो प्लस काउंट कई वेंदी, हिन करे प्लस लिखी आहे, जेकी हिन साइड ईंदी हूंदी उहो माइनस काउंट कई वेंदी, हिन करे माइनस लिखी, ठीकु आहे। ही हाणे बराबरि जी हिन साइड खणी ईंदासीं, टी कास थीटा खे हिन साइड खणी वेंदासीं, त ही हिते माइनस जो आहे त हिन साइड खणी ईंदासीं त प्लस थींदो। पहिरियों ही वैल्यू पाण पुट कई आहे, कास 30 छा बराबरि हूंदी, ही साॻी पाण ही बराबरि हिन साइड खणी वियासीं त ही पाण वटि एच बराबरि थियो, मतिलबु हॉरिजॉन्टल जेको कंपोनेंट ऑफ फोर्स जो बराबरि थियो 0.866 टी जे, जेकी पंहिंजी पहिरियों इक्वेशन थी। हाणे छो जो ही पाण खे हिकु त मदद कंदियूं टी जी वैल्यू लहण में, ॿियो मदद कंदियूं त पाण जॾहिं वापसि अची हिननि में वैल्यू पुट कंदासीं टी जी, त पाण खे हॉरिजॉन्टल कंपोनेंट मिली वेंदो, ठीकु आहे। हाणे समेशन ऑफ वाए मतिलबु उहे फोर्सूं जेकियूं वाए ते लॻंदियूं हुजनि, भले वाए नेगेटिव में हुजे या वाए पॉजिटिव में, बाक़ी ॿिन्ही ते लॻंदी हुजे। कहिड़ी कहिड़ी फोर्सिस आहिनि, हिकु जेकी मथे वेंदियूं हुजनि फोर्सिस हू पाण जोड़ में खणंदासीं प्लस में, त हू कहिड़ी आहे फोर्स, पहिरीं ही जेकी आहे ही मथे थी वञे त हिन करे वी जेकी आहे उहो पाण प्लस में खई आहे, ऐं टी साइन थीटा ही जेकी वैल्यू टी कंपोनेंट टी वाए कंपोनेंट आहे, ही टी वाए कंपोनेंट हू पाण मथे थो वञे त हिन करे पाण प्लस में खयूं टी साइन थीटा। हाणे माइनस, हाणे ॿ आहिनि ही वेठ W1 ऐं W2 ही ॿई हेठि आहिनि, हेठि अचनि था त हिन करे पाण ही ॿई माइनस में खया आहिनि, W1 भी माइनस में W2 भी माइनस में। हाणे हिन जी वैल्यू पुट कयूं, वी साॻो, छो जो ही पाण खे मालूम करिणो आहे, ऐं टी साइन थीटा छा जे बराबरि आहे, टी साइन थीटा बराबरि आहे 0.5 टी जे, ऐं W1 300, W2 ही भी 300 पुट कयो आहे, ही माइनस जा 300 घणा थिया, माइनस जा 600 थिया, माइनस जा 600। हाणे बराबरि जी इन साइड खणी वियासीं, मतिलबु ही बी हिते ई रही, बाक़ी इन सॼे खे बराबरि इन साइड खणी वियासीं, त ही माइनस जा 600 हुया त बराबरि जी इन साइड विया त प्लस जा 600 थी विया, ही 0.5 टी प्लस जा हुया त इन साइड विया त माइनस जा थी विया, ठीकु आहे। ही पंहिंजी ॿी इक्वेशन थी वई। हाणे पाण तवाज़ुन जो ॿियो शर्त अप्लाई करिणो आहे, पहिरियों त अप्लाई थी वियो, सॼियूं वैल्यू या इक्वेशन्स मिली वियूं, हाणे तवाज़ुन जो ॿियो शर्त अप्लाई कयूं। तवाज़ुन जो ॿियो शर्त पाण अप्लाई कयूं था, जंहिंजो महूर कहिड़े लिहाज़ सां अप्लाई कयूं था, ए जे लिहाज़ सां, मतिलबु ए जेको पॉइंट आहे हू पंहिंजो महूर आहे, जंहिंजे चुधारी मतिलबु टार्क पैदा थींदी। हाणे ॿियो शर्त आहे छा त समेशन ऑफ टार्क छा जे बराबरि हूंदो आहे, 0 जे, ही शर्त आहे। हाणे हिते कहिड़ा कहिड़ा फोर्स लॻंदा, हिकु ही फोर्स आहे, ठीकु आहे, ही बि आहिनि, मतिलबु उहे जेका टार्क पैदा करे सघनि, हिते एक्स वारा न हूंदा, एक्स वारा छो न हूंदा, छो जो एक्स टार्क पैदा न करे सघंदो आहे, एक्स कंपोनेंट फोर्स जो या टेंशन जो टार्क पैदा न करे सघंदो आहे, सिर्फ़ु वाए कंपोनेंट जेका आहिनि उहे टार्क पैदा करे सघंदा आहिनि। हाणे टी वाए, हितां वटि टी वाए, हाणे टी वाए जेको आहे ही टार्क पैदा कंदो ईअं, मतिलबु जीअं सुई जे उबतड़, जीअं घड़ियाल जी सुई घुमंदी आहे उनजे उबतड़, त ही प्लस में हूंदो, छो जेको एंटी क्लॉकवाइज हुजे, मतिलबु घड़ियाल जी सुई जो उबतड़ हुजे हू टार्क प्लस में हूंदी आहे, त ही टी वाए लिखी आहे। ऐं हितां खां वठी ही जेको महूर आहे हेसि ताईं मुफ़ासिलो केतिरो आहे, हू ए डी, मतिलबु हितां खां वठी हेसि ताईं हू इक्वेशन ठहंदी। हाणे ॿियो पाण वटि W1 आहे, W1 ही
हीअं पैदा कंदा टा जीअं घड़ियाल जी सुई घुमंदी आहे उहे ई टार्क पैदा कंदा, त हिन करे ही माइनस में आहे W1। ऐं हितां खां वठी सी खां वठी ए ताईं ए सी मुफ़ासिलो हू लिखियो आहे। ऐं W2 ही W2 हितां खां वठी हेसि ताईं जेको मुफ़ासिलो आहे हू बि साण लिखियो आहे। ही छा जे बराबरि थींदो 0 जे। हाणे पाण छा कयो आहे, ख़ाली वैल्यू पुट कयूं आहे। टी वाई छा जे बराबरि हूंदो आहे 0.5 जे, छा जे बराबरि आहे हिते ही सो टी वाई बराबरि आहे 0.5 जे। ऐं ए डी मतिलबु हितां खां वठी हेसि ताईं मुफ़ासिलो घणो आहे 5 मीटर आहे, हिन करे 5 लिखियो आहे। ऐं W1 घणे जे बराबरि आहे 300 जे, W1 300 जे। ऐं हितां खां वठी हेसि ताईं मुफ़ासिलो केतिरो आहे हू 3 मीटर आहे, हिन करे 3 मीटर लिखियो आहे। ही 300 W2 हू 300 आहे। ऐं बी खां वठी ए ताईं मुफ़ासिलो केतिरो आहे, टोटल मतिलबु हिन जी लेंथ आहे हितां खां वठी हेसि ताईं 6 मीटर आहे, ही 6 मीटर लिखियो आहे। हाणे हिन खे पाण में मल्टीप्लाई करे वठो। 0.5 खे मल्टीप्लाई कयो आहे 5 सां त जवाबु आयो आहे 2.5T। ऐं 300 खे ज़रब कयो आहे 3 सां त जवाबु आयो आहे 900। वरी 300 खे ज़रब कयो आहे 6 सां त जवाबु आयो आहे 1800। ही साॻियूं माइनस जी निशानियूं। हाणे माइनस ही बि माइनस जो आहे, ही बि माइनस जो आहे। माइनस जा 1800 ही माइनस जा 900 घणा थिया माइनस जा 2700। ही बराबरि इनसाइड खणी वियासीं त प्लस जा थी विया। हाणे हिते 2.5 ज़रब पियो थिए त इनसाइड अची छा थींदो 1 थींदो, त ही टी हिते रही हिन साइड वियो त ही 1 थी वियो। 2700 खे 1 कयो आहे पाण 2.5 सां त जवाबु आयो आहे पाण वटि 1080। ही मतिलबु पाण खे केबल में जेकी टेंशन आहे हू मालूम थी वई आहे, जेकी घणी आहे 1080। हाणे पाण ही टेंशन जेकी आहे टेंशन जी वैल्यू ही पाण पहिरीं इक्वेशन में हिन में ऐं ॿी इक्वेशन में पुट कंदासीं त पाण खे हॉरिजॉन्टल कंपोनेंट फोर्स जो बि मालूम थी वेंदो ऐं वर्टिकल कंपोनेंट बि। पुट कयो 0.866 सां हिते टी जी वैल्यू पुट कई आहे 1080। ज़रब करण खां पोइ पाण वटि जवाबु आयो 935.28 न्यूटन। ही हॉरिजॉन्टल कंपोनेंट ऑफ फोर्स जो त पाण हॉरिजॉन्टल कंपोनेंट खे एफ एक्स बि चवंदा आहियूं, लिखी बि सघंदा आहियूं। हाणे टी जी वैल्यू इक्वेशन 2 में पुट कयूं। इक्वेशन 2 में पुट ही इक्वेशन 2 आहे, हिन में पुट कंदासीं टी जी वैल्यू 1080 लिखी। हाणे 0.5 खे ज़रब कयो आहे 1080 सां त हिन जो अधु थी वियो मतिलबु 540 थी विया। हाणे 600 मां कट कया आहिनि 540 त जवाबु छा आयो पाण वटि 60 न्यूटन, जेके पाण एफ वाई बी सां वीचार कंदऊं एफ वाई बि लिखी सघूं था, छो जो ही फोर्स उहा फोर्स जेकी वर्टिकल में कमु करे थी वाई एक्सिस ते कमु करे थी। हाणे ही प्लस में आहे त हिन जो मतिलबु आहे मथे वञे थी फोर्स, ही जेकी फोर्स आहे मथे हिन जी डायरेक्शन मथे आहे। ऐं ॿियो वरी ही जेकी आहे हॉरिजॉन्टल ही बि प्लस में आहे, हिन जो मतिलबु आहे त ही हेॾे अचे थी मतिलबु हीअं अचे थी। ठीकु आहे, उम्मीद आहे सम्झायो हूंदो। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। हिन खां पहिरियों बि असां 3, 4, 5 हाणे ही 6 चैप्टर आहे मिसालनि समेत सॼो कुझु अपलोड करे चुका आहियूं ऐं इंशाल्लाह जल्द ई पूरी किताब अपलोड करे छॾंदासीं। मिलूं था नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।